अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू मन यर्तद्द मिनकुम अन दीनिही फ़सौफ़ यअतिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु अज़िल्लतिन अलल मुअमिनीन अइज़्ज़तिन अलल काफ़िरीन युजाहिदून फ़ी सबीलिल्लाहि वला यख़ाफ़ून लौमत लाइम ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युअतीहि मन यशाअु वल्लाहु वासिउन अलीम इन्नमा वलिय्युकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनु الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم راكعون ومن يتولى الله ورسوله والذين آمنوا فإن حزب الله هم الغالبون صدق الله العلي العظيم درود शरीफ पढ़ो اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदिन ऐं नसरानिन खां मना फरमायो हो त उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जी दोस्ती दिली ताल्लुक़ क़ाइमु न कयो, न रखो उन्हनि सां दोस्तियूं ऐं भाइपियूं। इहे कॾहिं बि तव्हां सां सचा कोन थींदा। इहे पाण में हिक ॿिए सां सचा आहिनि, तव्हां सां सचा कोन्हनि। इन जे करे यहूदिन ऐं नसरानिन सां दिली ताल्लुक़ कोई बि न रखे। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु हुयो, हुकुम हुयो। पोइ अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व ताला मोमिननि सां मुखातब थींदे फरमायो आहे त इस्लाम जी हिफ़ाज़त हर दौर में अल्लाह तबारक व ताला कई आहे ऐं कंदो। ज़ाहिर आहे ही आयतूं क़ुरान पाक जूं जंहिं वक़्तु नाज़िल थियनि पियूं उन वक़्तु जेके इस्लाम ते ज़िंदगी गुज़ारण वारा मुसलमान हुआ उहे नवां हुआ। जंहिं दौर में अल्लाह तबारक व ताला मुसलमाननि खे मना कयो त यहूदिन नसरानिन सां दोस्ती न रखो, दिली ताल्लुक़ न रखो, उहो ज़मानो नओं हो, इब्तिदा इस्लाम जो हो। ऐं अल्लाह तबारक व ताला अॼोकिन आयतुनि में ॼण त हिकिड़ी इस्लाम जे हिफ़ाज़त जी पेशन गोईअ जो बयानु फरमायो आहे त हर दौर में हर ज़माने में इस्लाम जी हिफ़ाज़त असां पाण कंदासीं। पोइ तव्हां जेके अॼोके दौर जा माना उन ज़माने जे मुसलमाननि सां अल्लाह से मुखातब आहे। तव्हां जेकॾहिं अॼोके दौर जा मुसलमान ईअं सम्झो था त इस्लाम महफ़ूज़ तॾहिं आहे जॾहिं असां इस्लाम ते आहियूं। माना इस्लाम पंहिंजे हिफ़ाज़त जी बका असांजे करे रखी वेठो आहे। जे असां इस्लाम तां फिरी वञूं त इस्लाम दुनिया में लभंदो ई कोन। ज़ाहिर आहे माण्हू फिरी वञनि इस्लाम तां त इस्लाम कोन रहंदो। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तव्हांजी इहा सोच आहे त भले रहो, तव्हां सभु छॾे वञो, मां ॿिया पैदा कंदुसि जेके इस्लाम ते सचा हूंदा, अल्लाह जे ज़ात सां मोहबत रखंदा, अल्लाह उन्हनि सां मोहबत रखंदो, मोमिननि सां चाहत रखंदा, नमाज़ूं पाबंदीअ सां पढ़ंदा, ज़कातूं अदा कंदा, जिहाद कंदा, अल्लाह जे राह में इंतिहाई मज़बूत हूंदा, इस्लाम खे मज़बूती सां चंबड़ी पवंदा। तव्हां जहिड़ा न हूंदा। मथां सम्झो त असांजे वजह सां इस्लाम क़ाइमु आहे। बल्कि तव्हांखे ज़रूरत आहे इस्लाम जी, इस्लाम खे ज़रूरत न आहे तव्हांजी। तव्हांखे ज़रूरत आहे इस्लाम जी जो तव्हां पंहिंजी इज़त वारी ज़िंदगी, सुकून ऐं ख़ुशीअ वारी ज़िंदगी तॾहिं गुज़ारे सघो था जॾहिं दुनिया में इस्लाम हूंदो, इस्लामी कानून हूंदो। जेकॾहिं इस्लामी कानून न हुजे त तव्हांजी ज़िंदगी इंतिहाई परेशान कोन गुज़रंदी। त पोइ तॾहिं अल्लाह तबारक व ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, मन यर्तद्द मिनकुम अन दीनिही,
तव्हां मां जेको पंहिंजे दीन इस्लाम खां फिरी वेंदो फसौफ यअतिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम, पोइ जल्दी अल्लाह तबारक व तआला हिकु अहिड़ी ॿी नई क़ौम पैदा कंदो आणींदो जेका अल्लाह ताला जे ज़ात सां मुहबत रखंदी ऐं अल्लाह तबारक व तआला बि उन सां मुहबत रखंदो। अज़िल्लतिन अलल मुमिनीन, जेके मोमिननि मुस्लमाननि सां नरम दिल नरम रवैयो रखंदड़ हूंदा। अइज़तिन अलल काफ़िरीन, ऐं काफ़रनि जे मथां सख़्तु ऐं ज़ोरावर ताक़तवर हूंदा। युजाहिदून फी सबीलिल्लाहि वला यख़ाफ़ून लौमत लाइम, अल्लाह तबारक व तआला जे राह में जिहाद बि कंदा ऐं कंहिं बि मलामत वारे माण्हूअ जे मलामत खां ॻाल्हि मेणे मयार खां न डिॼंदा, मज़बूत ऐं पका पुख़्ता हूंदा, कंहिंजो बि मलामत जो लिहाज़ न रखंदा त माण्हू छा चवंदा या कोई असांखे घटि वधि ॻाल्हाईंदो। अल्लाह ताला जो हुकुम आहे त अमल थी वञे, भले माण्हू छा बि चवनि। ज़ालिक फ़ज़लुल्लाहि युअतीहि मन यशा, क़ुरान पाक फरमाए थो त इहो अल्लाह तबारक व तआला जो फज़ल आहे। अल्लाह ताला जंहिंखे चूंडे, दीन इस्लाम जी ज़िंदगी जंहिंखे नसीब करे, वरी दीन जे ख़िदमत जो जंहिंखां कमु वठे, जिहाद जो मुजाहिदनि वारो कमु जंहिंखां वठे, इहा अल्लाह तबारक व तआला जी तौफ़ीक़ आहे, अल्लाह ताला जो फज़ल आहे जंहिंखे नसीब करे। अल्लाह ताला क़ुरान पाक में त फरमाए थो इहो अल्लाह ताला जो फज़ल आहे, जंहिंखे चाहे उनखे इहो नसीब करे। वल्लाहु वासिउन अलीम, अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त ख़ुशादिन वॾनि ॼाण वारो इल्म वारनि समूरनि ॻाल्हियुनि खे ॼाणींदड़ रब आहे। अलीमुल हकीम ऐं वासिउन अलीम, एॾा वॾा लफ़्ज़ क़ुरान पाक बयान फरमाइनि। हिकमतुनि खे बि ॼाणे थो, वॾी कुशादगी अथसि पंहिंजे इल्म में। माना अल्लाह ताला जे ज़ात जो इल्मु एॾो कुशादो आहे जो इंसान अल्लाह ताला जे इल्म जे ज़रे खे बि नथा पहुची सघनि। रब तबारक व तआला जो इल्मु एॾो कुशादो आहे। पोइ तॾहिं फरमायईं त जेको मोमिन मुस्लमान इस्लाम ते रहंदो, असां जॾहिं उन्हनि खे चयो आहे त यहूदियुनि नसराननि सां दोस्ती यारी न रखो, त पोइ माण्हुनि जे ज़हन में इहो हूंदो त असांजा पाड़ेसरी आहिनि या असांजे मुल्क सां गॾु उन्हनि जा वापार इक़्तिसादी तालुकात आहिनि, कारोबार आहिनि, ॾेतियूं ॾेतियूं आहिनि, पाड़े में शहर में मुल्क में रहनि था, उन्हनि वटां शयूं कुझु ख़रीद कयूं था, कुझु उन्हनि खे विकिरो करे ॾियूं था। पोइ जो उन सां तालुक़ न हुजे त पोइ अॻिते कीअं कमु हलंदो। अल्लाह तबारक व तआला उनजी त कंहिं हद ताईं उलमा मुहद्दिसीन खे इजाज़त ॾिनी हुई, फ़क़ीहनि इजाज़त ॾिनी हुई त दिली तालुक़ न हुजे, बाक़ी कुझु ज़रूरतुनि ऐं मसलिहतुनि जे बुनियाद ते उन्हनि सां जेकॾहिं कारोबार ॾेती लेती करे माण्हू त करे सघे थो। ऐं उन खां अलावा पोइ जेकॾहिं कोई माण्हू ईअं सम्झे थो त असां इस्लाम तां फिरी वेंदासीं त इस्लाम पंहिंजे असुल शक्ल में मज़बूत न रहंदो, तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो त भुल त वई आहे, इस्लाम पोइ बि महफ़ूज़ रहंदो, असां ॿिया माण्हू पैदा कंदासीं। वरी अञा इहो ख़दशो पैदा थियो त जेकॾहिं मुस्लमाननि खे न झलियो वेंदो त बाबा यहूदियुनि नसराननि सां तालुक़ बि न रखो ऐं इस्लाम तां फिरी वियो त इस्लाम तां तव्हांजे फिरण जे करे इस्लाम खे कमज़ोरी कंहिं बि क़िस्म जी वाक़ई कोन थींदी, ॿिया माण्हू पैदा थींदा जेके इस्लाम ते हलंदा। त पोइ इहे हर दौर में न मुस्लमान थोरा रहिया आहिनि, दीन इस्लाम ते हलण वारा माण्हू थोरा रहिया आहिनि। इहे थोरा अॻिते हली करे युजाहिदून फी सबीलिल्लाह जिहाद छा कंदा, पंहिंजी जान जिस्म बचाइण में ई पूरा हूंदा मुस्लमान। जॾहिं यहूदियुनि नसराननि सां कंहिं बि क़िस्म जो तालुक़ न रखंदा त उहो त हुननि खां ॾाढा आहिनि ऐं घणा बि आहिनि। ऐं वरी अक्सरियत दुनिया जे कारोबारनि जी उन्हनि वटि आहे, रोब ऐं दबदबो बि दुनिया में अक्सर उन्हनि जो आहे, पैसे जे लेवल ते, कारोबार जे लेवल ते, हुकूमत हुक्मरानी जे लेवल ते। पोइ मुस्लमान उन्हनि सां दोस्ती बि न रखनि, इस्लाम तां बि न फिरनि, त पोइ अल्लाह ताला फरमाए थो त ॿिया पैदा कंदासीं, तव्हांजे फिरी वियो त जेके जिहाद बि कंदा, पंहिंजी जान बचाइण में पूरा हूंदा, जिहाद छा कंदा ऐं उहे वरी फतह वरी कीअं हासिल कंदा। जेके पंहिंजी जान बचाईंदा उहे मुल्क कीअं फतह कंदा, इस्लामी हुकूमत कीअं क़ाइमु कंदा। अल्लाह ताला फरमाए थो इन्नमा वलियुकुम अल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनु अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात व युतून अज़्ज़कात व हुम राकिऊन। जेके मुस्लमान थींदा उहे यतीम कोन हूंदा,
यादि रखो अल्लाह उन्हनि मुस्लमाननि जो दोस्त आहे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि जो दोस्त आहे वल्लज़ीना आमनू ऐं मोमिन बि उन्हनि जा दोस्त आहिनि मुस्लमाननि जा मोमिननि जा मोमिन बि उहे जेके जहिड़ा तहिड़ा न हूंदा पक्का माण्हू इन्हनि मोमिननि मुस्लमाननि जा साथी हूंदा साईं कहिड़ा पक्का कुझु भला निशानियूं ॿुधायो फरमाई अल्लज़ीना युक़ीमून अस्सलात जेके निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदा रहंदा संभाले संभाले पंहिंजो निमाज़ूं पढ़ंदा वक़्त ते पढ़ंदा जमात सां पढ़ंदा पर जे रहिजी विया त वक़्त में ई निमाज़ पंहिंजी अदा कंदा कज़ा न कंदा चलो जे कंहिं मजबूरीअ जे करे कज़ा थी बि वई त छॾींदा कोन उहा पंहिंजी कज़ा करे बि पढ़ंदा विसारींदा न संभाले पंहिंजो निमाज़ूं पढ़ंदा रहंदा अहिड़ा पक्का मुस्लमान वयूतून ज़कात माल निसाब जेतिरो थी वियो हर हाल में ज़कात अदा कंदा ऐं संभाले पंहिंजे माल जी ज़कात ॾींदा ईअं न त जहिड़ी तहिड़ी बसि मिड़ई हाल फ़िलहाल मिड़ई ॾेई छॾियऊं पोइ वरी 2-3 साल या ज़िंदगी भर वरी करिणो ई न आहे या थोरो थको चङी तरह निसाब संभाले करे ज़कात अदा कंदा वहुम राकिऊन अल्लाह से फरमाए थो रुगो निमाज़ ऐं ज़कात जा पाबंद न हूंदा बल्कि अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा ॾो आजिज़ बाना बि हूंदा मुख़लिस बि हूंदा ख़ुशूअ वारा बाना हूंदा दिल व जान सां अल्लाह ताला जा ॾो इबादत में दिलचस्पी रखंदड़ हूंदा अहिड़ा बाना हूंदा पोइ वमन यतवल्लल्लाह व रसूलहू वल्लज़ीना आमनू अल्लाह से फरमाए थो जंहिंसां न अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ऐं मोमिन दोस्ती कंदा जंहिंजा दोस्त अल्लाह जी ज़ात ऐं सोनो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मोमिन जंहिंजा दोस्त हुजनि पोइ इनखे मामूली न सम्झो इन जो नालो असां रखंदा आहियूं पोइ फ़इन्न हिज़्बल्लाह अल्लाह से फरमाए थो अल्लाह जो लश्कर आहे इहो फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल ग़ालिबून पोइ इहो अल्लाह जो लश्कर जिथे बि मैदान में लहंदो फतह उन्हनि जी थींदी आहे त ज़ाहिर आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके जंगियूं लॻियूं उन्हनि जंगियुनि जो त तजुर्बो आहे ख़ुदि क़ुर पाक ॿुधाए थो तारीख़ ॿुधाए थी हदीस पाक ॿुधाए थी त थोरा मुस्लमान बि घणनि काफ़रनि खां जंग में फतह हासिल करे वेंदा ॾाढा थी वेंदा हे हथे ख़ाली हुननि वटि घणो असलियो बि ऐं ही थोरा हू घणा ऐं हू मथाईअ ते जिथां जंग विढ़णु लड़णु सवली थिए तीर रुगो उछलाइनि त हिननि खे लॻे हे हेठाईअ खां छिके तीर हुननि त बि हुननि जे चोटीअ ते कोन पुॼी सघे एॾो कामयाबी ऐं नाकामीअ जे चङी तरह वॾे फ़र्क़ सां पर पोइ बि मुस्लमाननि खां फतह हासिल करे वञनि कामयाब थी वञनि दुनिया लिखियो आहे तारीख़ लिखियो आहे तॾहिं अल्लाह से फरमाए थो त पोइ थोरा जेके मुस्लमान आहिनि जिन खे असां तलक़ीन कई आहे त यहूदनि खां बि बचो नसराननि खां बि बचो मुनाफ़िक़नि खां बि बचो पोइ अहिड़ा बचंदा त ख़ालिस वञी थोरा बचंदा पोइ इहो थोरा पाण खे ईअं मामूली न सम्झनि मां अल्लाह हुननि सां गॾु आहे मुंहिंजो नबी हुननि सां गॾु आहे ऐं मोमिन बि हुननि सां गॾु आहिनि पोइ जॾहिं अल्लाह नबी ऐं मोमिन हुननि जे पासे थी पिया त हिन जो नालो आम लश्कर आम फ़ौज न थींदो पोइ हिन जो लश्कर थींदो हिज़्बुल्लाह अल्लाह जो लश्कर पोइ जंहिंजे नालो अल्लाह जो लश्कर रखिजी वियो न फतह उहो ई हासिल कंदो हाणे हिक तरफ़ खां इहा मुस्लमाननि खे तसली ऐं दिलेरी हुई ॿिए तरफ़ खां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए उन दौर जे 1400 साल पहिरियां सहाबा किराम खे अल्लाह तबारक व तआला ॼण त बाख़बर पियो करे होशियारी पियो वठराए त अहिड़ो दौरु ईंदो तव्हां थोरा थी वेंदव अहिड़ो दौरु ईंदो तव्हां सफ़ा मिसकीन थी पवंदव अहिड़ो दौरु ईंदो जो तव्हां ज़रूरतुनि में हाजतुनि में मोहताज थी पवंदव अहिड़ो दौरु ईंदो जो दुनिया जा ग़ैर मुस्लिम यहूदी नसरानी जेके अॼु तव्हांजे जंगियुनि में तव्हांजे आॾो हारजी विया आहिनि अहिड़ो दौरु ईंदो जो इहे वरी ताक़तवर थींदा तव्हां कमज़ोर नज़र ईंदव मतां इस्लाम तां फिरिया हो त असां थोरा ऐं ग़रीब ऐं मिसकिन ऐं न इस्लाम ते मज़बूत रहिजो हे तव्हांजो वार बि वंगो न करे सघंदा मतां इहे तव्हां मुस्लमाननि जे विच मां चङनि भलनि नेकनि खे पैसा ॾेई करे दौलत ॾेई करे उन्हनि खे सहूलियतूं घर ऐं NGOs जे ज़रिए घणी तव्हांजी माली मुआवनत मदद करे पोइ तव्हांखे इस्लाम तां फेराइण जी कोशिशि कनि अहिड़ो माहौल बि हलंदो आहे चङा भला तव्हां मां फिरण जी कोशिशि कंदा जेको फिरी वियो परवाह कोन्हे जेके थोरा बचा मथां बुज़दिल थियनि मथां सुस्त थियनि मथां हीणा थियनि मज़बूत थी बीजो फतह तव्हांजी ई थींदी मां अल्लाह तव्हां सां गॾु आहियां उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिननि आयतुनि जे ज़रिए ॼण त अल्लाह ताला मोमिननि मुस्लमाननि सां मुख़ातिब थी करे इहा दिलेरी बहादुरी सेखारी आहे त अहिड़ो वक़्तु ईंदो मुजाहिद थी पइजो सुस्त न थिजो हिणा न थिजो
पंहिंजो पाण खे संभालजो। पोइ सच पच ईअं थियो। हुज़ूर सलातो सलाम जन जेसि ताईं हिन दुनिया में हयात हा, मौजूदु हा, तेसि ताईं त कंहिंखे ज़रूरत न थी। हुज़ूर सलातो सलाम जन जो पंहिंजो नालो ई निरालो हो ऐं हुज़ूर सलातो सलाम जन जी ज़ात वजूद, हुज़ूर सलातो सलाम जन जो अक़दस। जिते हुज़ूर जी ज़ात हुजे उते साहबी सगोरा ईअं किरंदा हा, क़ुर्बानियूं ॾींदा हा, पंहिंजी जान जी, पंहिंजे माल जी, पंहिंजी इज़त आबरू, बच्चा ॿार सभु कुझु क़ुर्बान कंदा, ईअं जीअं बत्तीअ ते खंबड़ियूं किरंदियूं आहिनि। कंहिं बि क़िस्म जी उन्हनि खे जान जी परवाह न हूंदी आहे, पर पटिजी वेंदा अथनि, मरी वेंदियूं आहिनि, पर पोइ बि बत्तीअ जे मथां किरंदियूं आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो नूर हिननि सभिनीनि बतियुनि, सिज चंड सभिनी खां ज़ोर हो। उन नूर खे जिन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, उन्हनि पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान कयो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेसि ताईं मौजूदु हा, हयात हा, तेसी ताईं त अहिड़े क़िस्म जा फितना न उभरी सघिया। जिते जिते उभरिया उते उते साहबनि वञी करे उन्हनि खे उते ख़तमु कयो, उन्हनि खे मारियो। जेके नुबूअत जी दवा करण वारा हुआ सभिनी खे हुज़ूर सलातो सलाम जे ज़माने में ई क़त्ल कयो वियो। पर जॾहिं हुज़ूर सलातो सलाम जन वफ़ात करे विया, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ो बणियो। हुज़ूर सलातो सलाम जे मसनद ऐं मुसले ते आया त यहूदियुनि ऐं नसराननि सम्झो त हे नरम दिलि जो मालिक आहे ऐं ख़लीफ़ो वरी इहो थियो आहे, जानशीन बि इहो थियो आहे, हिन खे त असां चङी तरह मुंझाए वेंदासीं। अचे फितना शुरू थिया, मुस्लमाननि खे फेराइण शुरू कयूं। चङा भला मुस्लमान मुर्तद थियण शुरू थिया, को कहिड़े कुंड में मुल्क में, को कहिड़े मुल्क में, को कहिड़े मुल्क में। हाणे जेकॾहिं उन्हनि खे मुक़ाबिलो करे उन्हनि खे ख़तमु न पियो कजे या उन्हनि खे इस्लाम तां फेरणु न पियो ॾिजे, माना उनजी हिफ़ाज़त कजे जीअं इस्लाम तां न फिरी सघनि, इस्लाम तां फिरण खां बचाइजे उन्हनि खे। जेकॾहिं इहा कोशिशि न पई कजे त आलम इस्लाम जो ॿेड़ो ग़रक़ थी वञे हा, मुस्लमान कमज़ोर थी वञनि हा ऐं ताक़त ऐं कुवत मुस्लमाननि जी हीणी थी पवे हा। पर हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ज़ाहिरन जेतिरो नरम हो, ओतिरो ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मशीन खे संभालण में मज़बूत थी बीठो। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हिकिड़ी जंग हुई, उन जंग में हज़रत अबू बकर से सहाबा किराम सां मशवरो कयो। अब हुज़ूर जे नामूस ते, रिसालत ते घटि वधि था ॻाल्हाइनि ऐं फलाणे इलाइक़े जा माण्हू ज़कात जा मुनकिर थी पिया आहिनि, क़ुर थो चए ज़कात ॾियो ऐं हिन इलाइक़े जा माण्हू मुस्लमान आहिनि, चवनि था ज़कात कोन ॾींदासीं। क़ुर जो मुनकिर इनकारी काफ़िर थींदो, हलो हुन सां मुक़ाबिलो कंदासीं, इनखे दीन इस्लाम सेखारींदासीं, हिननि खां अमल वठंदासीं हर हाल में, हलो। पर उन वक़्तु मशवरो इन ॻाल्हि ते थियो त न, इहा सख़्ती कंदासीं त अञा वधीक नुक़सानु थींदो। हज़रत अबू बकर साईं जन जो रायो हुयो त सख़्ती न आई, इस्लाम जो तहफ़ुज़ आहे हिन ॻाल्हि में, इहा सख़्ती न आई। जेको इस्लाम जे कानून जो इनकार करे उनखे हिते ई कुचलियो, न त तव्हां इस्लामी कानून नाफ़िज़ न करे सघंदव, हुज़ूर जी छॾियल मशीन तव्हां जारी न रखी सघंदव। पर तब रायो इन पासे वियो त फ़िलहालु छॾियो। हज़रत अबू बकर साईं छा कयो, चई त तव्हां छॾियो में लॻा पिया हुजो, मां थो वञी करे मुक़ाबिलो कयां। संदरो ॿधी करे, तलवार नेज़ो खणी करे घोड़े ते चढ़ी करे निकिरी पिया। पोयां सहाबा किराम में जेतिरो जज़्बो अची वियो त हे पोड़ो, हे ज़ईफ़, जंहिंखे असां थधो ऐं नरम दिलि सम्झंदा हुआसीं, जंहिंजे लाइ अम्मा आयशा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि चए पई त साईं अबे अबू बकर खे कीअं था चओ त मुसले ते बीहे, हो त नरम दिलि आहे, ईअं ई रहंदो आहे, वरी मुसले ते तव्हांजे जाइ ते बीहंदो पोइ त अञा रहंदो, उहो निमाज़ ई पूरी कोन करे सघंदो। पर हुज़ूर जन फरमायोसि न, तोखे जीअं चयो आहे ईअं वञी कर, अबू बकर खे मुसले ते बीहार, तोखे कहिड़ी ख़बर त इहो नरम दिलि आहे या मज़बूत आहे। पर उन वक़्तु सहाबा किराम ॾिठो त वाक़ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको इंतिख़ाब ऐं चूंड जेका हुई उहा मामूली न हुई। अॼु अबू बकर असां सभिनी खे छॾे करे अकेले सिर्फ़ु निकितो आहे, एतिरो जज़्बो उन्हनि में आयो, सभु गॾिजी करे अबू बकर साईं जन जे पोयां विया, सभई गॾिजी करे उन सां साथ ॾेई करे एॾो मुक़ाबिलो कयूं। हर जॻह ते जिथे जिथे माण्हू मुर्तद थियण जी कोशिशि कनि पिया, जिथे जिथे फितनो हो, जिथे जिथे ज़कात जा मुनकिर, क़ुर जा मुनकिर, निमाज़ जा मुनकिर, उश्र जा मुनकिर, जिथे जिथे दीन जा मुनकिर हुया, उन सां मुक़ाबिला करे, उन सां मुआदो अटकाए, चङी तरह उनखे चिठे मैदान सॼो साफ़ करे, वरी जज़ीरतुल अरब सॼे में जेको फितनो उभरियल हो, उन सॼे फितने खे
मारे ख़त्म करे कुचले इस्लाम जो नओं रूह वरी नाफ़िज़ करे छॾियो। ये हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान हो या उनजी मज़बूती ऐं हिम्मत हुई। त पोइ हिननि आयतुनि जे ज़रिए सां जेका अल्लाह तबारक व तआला तालीम ॾियणु पियो चाहे त इर्तिदाद जो फितनो उभरंदो, मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ अहिड़े क़िस्म जो माहौल पैदा थींदो, माण्हू दीन खे उते ई ख़तमु करण जी कोशिशि कंदा कि यहूदी ऐं नसरानी जेके मुंहिंजे नबीअ जे दौर में दीन इस्लाम जा मुनकिर दीन इस्लाम खे ड्राइण ख़त्म करण जी कोशिशि था कनि, मुंहिंजे नबीअ खां पोइ चङी तरह उभरंदा। पोइ जे मुस्लमाननि मज़बूतीअ सां हुन सां मुक़ाबिलो कयो त बचंदा, जेकॾहिं न त अहिड़नि सुस्तनि ऐं कमज़ोरनि हीननि जी मूंखे ज़रूरत ई कान्हे। ला यख़ाफ़ून लौमत लाइम, अहिड़ा खपनि जेके कंहिंजी मलामत जी परवाह ई न कनि। ऐं तव्हां सुस्त थी पियो फिरी वियो त मां ॿिया पैदा कंदुसि जेके इहे मुक़ाबिला कंदा, जेके जिहाद कंदा। त इन्हनि आयतुनि खे सम्झण में सहाबा किराम जो जेको इल्मु हो हिल्म हो बुर्दबारी हुई, ख़ुसूसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उन अमल करे ॾेखारियो, क़ुर पाक जे आयतुनि खे सम्झी करे ऐं इर्तिदाद जे फितने सां मुक़ाबिलो करे उन दीन इस्लाम खे चङी तरह पंहिंजे असुल रस्ते ते आणे करे गाॾीअ खे हलाए ॾेखारियो। उन खां पोइ हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं आया त हज़रत अबू बकर साईं वारी छॾियल मशीनरी खे आसानीअ सां हलायूं, एॾो आसानीअ सां जो फतूहात कंदा विया, इस्लाम जे सरहदुनि खे वधाईंदा विया, मुल्क इस्लामी वधंदा विया वधंदा विया वधंदा विया, एराज़ी इस्लाम जी हुदूद जग़राफ़ी हुदूद वधंदा विया वधंदा विया वधंदा विया ऐं कानून साज़ी कंदो वियो, वधंदो वियो, नवां नवां इदारा क़ाइमु कंदो वियो, इस्लामी हुकूमत खे वधाईंदो वियो, फैलाईंदो वियो। इहा सॼी जो सॼी महिनत जेका हुई उहा इब्तिदा में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हुई, जंहिं ते बाक़ी हज़रत उमर साईं, हज़रत उस्मान साईं, हज़रत अली साईं जन महिनत करे पंहिंजो कमु अॻिते वधायो। पर बुनियादी तौर ते जेको जज़्बो हो ऐं फितननि खे ख़त्मु करे उन सां मुक़ाबिलो करे इस्लाम खे पंहिंजे असुल शक्ल ते आणे करे रवां दवां रखण जो जेको हिमत ऐं जवानीअ जो जज़्बो हो, उहो हज़रत अबू बकर साईं जन करे ॾेखारियो। त ही त आयतूं आहिनि क़ुर पाक जूं जेके इहे हिमत ऐं जज़्बो सेखारनि थियूं, जिन मां ज़ाहिरी तौर ते मालूम थिए पियो त अल्लाह ताला ॼण त एॾो बेनियाज़ आहे, मोमिननि सां मुख़ातब थी करे चवे थो त तव्हां जेकॾहिं फिरी वियो त परवाह कान्हे, ॿिया पैदा कंदुसि जेके जिहाद बि कंदा, दीन इस्लाम जो तहफ़ुज़ कंदा। पर सहाबा किराम वाक़ई करे ॾेखारियो। आयतुनि जो ज़ाहिरी ख़ुलासो इहो त सम्झ में अचे, पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिसूं था त क़ुर पाक हर मुस्लमान खे इहो सबक़ थो ॾिए त जे तोखे इज़त खपे थी त इस्लाम में आहे तुंहिंजी इज़त, जे तोखे पंहिंजे माल मिल्कियत बचनि घर जो तहफ़ुज़ खपे थो त तुंहिंजो तहफ़ुज़ इस्लाम कंदो। इस्लाम खां सवाइ कोई कानून कोन्हे जेको तोखे तहफ़ुज़ ॾेई सघे, जेको तोखे इज़त सां ज़िंदगी जीअण जो सुकून ऐं सबक़ सेखारे सघे। सभु फ़िरका ऐं सभु दुनिया जा मज़हब, सभु दुनिया जूं सल्तनतूं हुकूमतूं इस्लाम खां सवाइ जेके आहिनि, इहे सभु तव्हांजे माल ते नज़र रखी वेठियूं आहिनि। इहे सभु तव्हांखे ग़रीब ऐं मिसकीन करे पंहिंजे आॾो मोहताज बणाए रखण जे लाइ कानून साज़ी करे रहियूं आहिनि। इस्लाम इहा जेको तव्हांखे पंहिंजे जॻह ते इज़त ऐं आबरूअ सां मथे कंधु खणी करे घुमण जो तरीक़ेकार सेखारे थो। झुकी न, झुकबो सिर्फ़ु हिकु अल्लाह जे आॾो, बाक़ी सॼी दुनिया जे आॾो कंधु घाट ऊचो हुजे इंसान जो। इहा तालीम इंसान खे इस्लाम ई ॾिए थो। अल्लाह ताला हिन आयतुनि जे ज़रिए ॼण एॾो वॾो सबक़ ॾिनो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।